नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में खबर ॾींदा हलूं त सिंध एक्शन कमेटी जे अॻुवान रोशन बुरड़ो, नूर अहमद कातियार, नुसरत चन्ना, डॉक्टर न्याज़ कालाणी, नूर नबी ऐं ॿिनि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अॼु 9 जून ते सॼे सिंध में पुरअमन एहतजाजी मुज़ाहरा कया वेंदा। ओॾां एहतजाज ऐं जबर तशद्दुद ख़िलाफ़ 6 जून ते सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सिंध जे लखे माण्हुनि बैरिया टाउन आॾो पुरअमन एहतजाज कयो, जिते हथनि सां बैरिया माफ़िया हुकूमत सां मिली करे बदअमनी जो वाक़ियो कराए। हिननि चयो त सिंध हुकूमत एक्शन कमेटी जी क़यादत में सैयद जलाल शाह, डॉक्टर कादिर मंगसी, सनान खान कुरैशी समेत ॿिनि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल करण जी मज़म्मत करियूं था। हिननि चयो त MQM वारा अल्ताफ़ हुसैन जो रूहानी औलाद आहे, इहे दहशतगर्द सियासत कनि था। हिननि सियासत जो ख़ात्मो अची चुको आहे। हिननि चयो त सनान खान कुरैशी खे घुराइण खंबी गुम कयो वियो आहे, जंहिंजी अञा ताईं गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। हिननि वधीक चयो त पुलिस डॉक्टर कादिर मंगसी जे घर जो घेरो करे हरासा करे रही आहे, पर असां डिॼण वारा न आहियूं। नज़रबंदियुनि, जेलनि ऐं केसनि खां नथा डिॼूं। हिननि वधीक चयो त 9 जून खां पोइ सिंध एक्शन कमेटी जो इजलास थींदो, जंहिंमें बजट इजलास वारे ॾींहुं सिंध असेंबली आॾो एहतजाज करण जो तारीख़ी ऐलान कयो वेंदो। आज हमारे डॉक्टर साहब, सरकार साहब, चांडे साहब, व्यास चांडे साहब, जो भी हमारे पास हमें इस हाईकोर्ट से जमानत के लिए आएंगे और जो भी हमारे ऊपर केसेस मिलेंगे, इज्तिमाई शऊर का मुजाहरा है, जो आज के कांग्रेस के साथ खड़े हुए और उनके अभी कांग्रेस मिलते हैं, जो आज बार बार कांग्रेस के खिलाफ ज्यादा जुबान इस्तेमाल कर रहे हैं और बार बार हमें मुल्क दुश्मन करने के लिए वो बार बार जो अल्ताफ़ हुसैन के रूहानी औलाद है, वो एक सिंध के अंदर दहशतगर्दी में और जो लोग एजेंट हैं वो भी उनके सिद्धू में खड़े, वो उनके रूहानी औलाद है। हम पुराने मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।